अंदर जाना केरा केरा अपन आहे जवाल खान से उन से कम मिलणो आहे उन से तुम बमल डरो हाँ हाँ मिलणो आहे उन से हाँ तो वालेकुम अस्सलाम जवाल खान तो खाना खुशी ठीक ठाक मंदिर में नफात नाराजी बुधा खबरों चालू पर खैर ये छोकरी वे ये तो क्यों हाँ वैसे कि हमारे से करे मुझे छोकरी वठी थी जी भैया जो दिया तू किथे वे सयां तो बनी में मुझे चाची ने करूंगी नाना ने करूंगी मुखे खबर है छोकरी मुझे वजह थी ना पर तू जो तो कमत जो दिया तू तो मगे सही मुझे चाची ने करूंगी माची ने करूंगी दादा ने करूंगी मुझे खबर ना है तो खरीदा तो किथे बोला तो ये पांच में डोरी दी रे यार अच्छी ना है पंजे में को अधीर को करीब को पाड़ो को ओरो को पता नहीं घणे रजो कयो का खबर पूरी पगी तसला कया हां ते बिल्कुल बिल्कुल किथे भी ना है ना अच्छा को मारू आयो यो वो तो डिठो न सही मुंह न डिठो भाई जे बनी जे अंदर को गुजरे को लगे न सही मुंह न डिठो न डिठो भला के शक को शुभ न सही मुखे खबर ही को अच्छा हां चलो ठीक है मां मारू घुराया तो हां यो मारू केड़ा जो जे बनी में मना का छोकरी तो जी खड़ी हो हेलो साला हाँ वो काथे बस जल्दी पहुंचे थे मारू भी पंहिंजा वठो अचिजे चलो जी बाबा रईस सां मूंखे फ़ोन कई आहे मूंखे घुराई आहे ताईं तक उता कते चयो पोइ छा सलाह कई जी नंढा भाउ जी तव्हां चवंदव तव्हां सां गॾु आहियूं हलो अस्सलामुअलैकुम वालेकुम अस्सलाम कैसे वाला ख्याल है ठीक ठाक गाँव तू खुश आलो खैर ठीक ठाक ऐसा कयो हुकुम हुकुम जो आहे त तोखे ख़बर आहे पंहिंजो कमदार बनी थे जी ठीकु आहे इन जी छोकिरी वई आहे गोवा थी जी रईस हाणे इहो कमु पाण खे करिणो आहे जी के बि हालत बस रईस सां कंहिं बि गॾु ज़मीन जे 7 ज़मीन जे अंदर में हुजनि त बि उहो छोकिरो छोकिरी पेश करण लाइ रईस जेको तुंहिंजो हुकुम असीं पंहिंजे तरफ़ां वॾी कोशिशि कंदासीं ठीकु जी चवां दादन खे बि मां मोकिलियो माण्हू अचे थो जीअं जी घर जी इहो माना कमु करियो बस रईस सां तोसां गॾु आहियूं चलो दादन अचे भली। कपिड़े ते वही जीअं निकिरो ते अॼोके शाम न त करणु ॾियोसि भली दादन अचे असां पोइ था निकिरूं था इंशाअल्लाह त असां माना छोकिरी खणी ईंदासीं गेले खणी अचो छोकिरी समेत छोकिरो ॿई गेले खणी अचो बस रईस तुंहिंजो हुकुम खपे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम दादन जी रईस ये आगा वाल करा माण्हू पंहिंजा इहे थी संगत पंहिंजी पुॼी वई आहे दादन जी रईस ॻाल्हि ॿुधी ॿिए बि माण्हू तोसां गॾु तुंहिंजा बि माण्हू पर हाणे कम में का कोताही न थी न बस संगत पुॼी आहे कम में कहिड़ी कोताही बस हाणे देरि काई न करियो बस सॼी लहण खां अॻु में जिथे बि हुजनि जीअं बि हुजनि माना खणी अचो ॾेरी बस रईस को हाणे मोकिलणी न आहे ऐं संगत वठंदो निकिरां चलो निकिरण वारी पंहिंजा बि माण्हू मोकिलिया अथव सालार बि वठी मोकिलिया अथऊं शाम सुधी अलाए चङाई कंदो हीअ पाण वटि पइजी वेंदा ठीकु आहे
अरे मां योस अरे दिनारा क्री वेज हाँ यार आओ तो कह रहे जिजी हो क्रिप हो अरे मां योस मां का ख्याल कर रहे हैं चलो यो हाल बनाई दे एक खबर है हमरा को मिला ना हां दा खबर गोले गोले का खबर कोनी पे ना दा गोले गोले तो व्याह ताकर केदा व्याह खबर है कि सजे जमीन खाली पे पूरो पटरी खाली पूरो जंग खाली पे खबर ना है गोला बे खबर है ये पूरे जमीन उछला गए दसी को ने बस मां वाली मोसी करे बिठाए या मो चला खिंदासी अब दो खबर है पे तो व्याह आखिर केदा यार हां वडे रे मरी खिंदासी भला छा करे गफुरा जी अबा वडेरे सा तो वचन कयो आ बिल्कुल अजो की रात में पाथे बाई छोकरो अच करण टेम भी कोने सिद्धि बुधाना वालो बाबा सज ले तो भले ले बाकी छोकरी पाके जत करनिया हां ये करियो अमी टे निकरो हिता मां तो हां कभी जमीन वाली किए भी करे छे अगम तो पुजा अदा किनो भाई जी तवा जी सलाह जी भा वाली सलाह जी ता जी सलाह बिल्कुल अद गपुरा जी दा छोकन्या सालार भाई तो दे चुको वचन जैसी में बात के ना तेते आओ रईस पर कौन विंदो बाबा तो थयो पर आऊं किए मो त करे सको मुजा बच्चन जो अटो बंद करे छदींदो यार बुधो बुधाए टाइम भी लेण ते आ हां जट करो तो पा न्यारी उनन के हेलो यार त रईस मा त फसी आयो का करी बा रईस मा फसी आयो बा नकी मिले त सा की त बेड़ी बोड़ी छदो ठीक है विंजे पाड़ आऊं तो विन्या नहीं तो मैं हली हली थकी पायूं ना पानी तो मिले ना मानी हल तक तो पानी बानी नहीं आ रही इसों को उन्या लगी थी पानी बानी पीऊं समझे ऐसा जा मानू पाके दिसी आ निकलना नहीं कर सालारा हेदे आयो ओ कुरान हे पे पानी लगी पई थी हल खुदा मथो कढे असा के तो पानी पेड़ा पौधा दी ने असांजे घणा दी भजन चले पैसा किथे ए छोड़ी ना छोड़िए माचकट चुप करे जा खिलो करे से मर हेला जी अरे हल 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 आगे जरिस आ दिया ना मान हल मान छो कौन जो करी अरे किछो विंदो जेको थींदो हल सीधो थी रईस दे अल्लाह को हल रही से बना
ए तुझा मारू इहो ई छोकरो हो बा खणी भगो जेको इहो ई छोकिरो हो जंहिंजी माना इहा मजाल थी जेको माना मुंहिंजी ज़मीन मां मुंहिंजा नग खणी निकितो आहे नालो छा अथसि अरे नालो ॿुधाए रही सघे समझो मनो जोरे छोकिरी किथे आहे छोकिरी खे अंदरि करियो मनो जोरे मुठि माण्हू वॾो थी आयो हिते छोकिरे खे ॿुधाए छोकिरी खे हवेली में कराए वञ सालार जी रही सर इहो अथई हमरा इहो ई हमरा आहे। बसि अहिड़ो सबक़ ॾियोसि जो ॾींहं जा तारा ॾेखारे छॾियो ख़बर पए त कीअं नंग कंहिंजा कजनि बस रही अहिड़ो सर माण्हू आहे ज़ुल्म जी हद थोरी हूंदी आहे एतिरो ज़ुल्म चुप रही सर हाणे न मां तो छुटो पियो हिन खे ॾेखारियो आहे ॾींहं जा तारा वॾी गरमाश अथसि अरे कपूर जी ते बेहोश थी वियो सही आहे तुम्हारा खणीज पानी अची विया न होश ठिकाणे पंहिंजो बांव खणण सवलियुनि जा समझा ज़ुल्म घटि कर ज़ुल्म ज़िल्म त तो कयो जेको असांखे तो के ॾे रोलियो आहे छो त सालार ई तो निंडूं आराम कयूं निंडूं हरदम वधेरे जी असीं रईस जी ॻाल्हि खां ॿाहिरि न आहियूं जीअं रईस सां किलो कीअं कंदो रईस जे चवण ते न लॻ भले तूं छा कर वरी मथे वो ॻाल्हि छा हाणे माना इहे ॾंद मथे वारा सुमार हाणे हल हलो खाई पर आया शुक्र पेट कढी विधी आहे बधो पियो कॾहिं पियो गाॾी न खोल त ख़बर पई न अरे तूं छा चई से चार जगह की बद्दी पोइ पिया पुछो न अरे तोखे हे दंद तो ठका करे छॾियो तोखे ज़िंदगी भर तोखे इलाजी कोन थो सॼी ज़िंदगी तूं ये सेवनियूं ये जिनाई ॾोण हिन दंद जा सेर कोन लहंदा तो छा सम्झी कंधा रहियोसीं अरे हाओ हाणे ख़बर पवंदी न हाणे ख़बर पवंदी न ॿार खणण सवली जा